प्रेस क्लब जैकबाद में इंडस रेनेसेंस पारां सिंध जा बहरान ऐं उन जो हल जे उनवान हेठ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंखे जैकबाद जे अदीबनि, शाइरनि, वकीलनि ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे इंडस रेनेसेंस जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त नंढे खंड पाक हिंद समेत विच ओभर इज्तमाही दीवानगीअ जो शिकार थी वियो आहे। हर माण्हू पंहिंजो अक़ीदो ॿिए ते मढ़ण जी कोशिश करे रहियो आहे। उन चयो त इस्लाम मोहम्मद बिन कासिम जी तलवार जे खौफ़ खां न आयो हो, पर माण्हू बुज़ुर्गनि खां मुतासिर थी मुसलमान थिया। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त इस्लाम सलामतीअ जो दीन आहे, पर ही इज्तमाही दीवानगी वारी कैफ़ियत में वरतल माण्हुनि खे मारे रहिया आहिनि, जंहिं इस्लाम खे तमामु घणो नुक़सान पहुचायो आहे। संदसि चवणु हो त सिंध सदियुनि खां लिबरल ऐं सूफीइज़म जी पैरोकार रही आहे, पर अॼोकी सिंध जुनूनियत जे घेरे में घेरियल आहे। अहिड़ी जुनूनियत खां निकिरणो पवंदो, छाकाणि त सिंध सदियुनि खां मुहबतुनि जो पैगाम पखेड़ींदड़ धरती रही आहे ऐं असांखे उन जी भलाईअ तरफ़ मोट करणी आहे। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त सिंधी समाज तरक़ी बदिरां तनज़ुली जो शिकार थियो आहे। उन चयो त टैक्सुनि वसीले गॾु थियल पैसो अवामी भलाईअ बदिरां हुकुमराननि जा पेट भरण लाइ इस्तेमाल थी रहियो आहे। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त अॻु धाड़ेल कचे में हूंदा हुआ, हाणे उहे धाड़ेल लैंड क्रूज़र ऐं सरकारी प्रोटोकॉल में घुमी रहिया आहिनि। संदसि चवणु हो त उन्हनि सभिनी मसइलनि ऐं उन फुरलुट जो बुनियादी सबबु असांजो ख़ामोश रहणु आहे। सिंध जे माण्हुनि खे ढोर ढगा समझी विकिरो कयो वञे थो, तंहिं करे गॾियल सोच वीचार ऐं गॾियल ॾाहप सां अॻिते वधी पंहिंजे अंदरि एको पैदा करणो पवंदो। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त जेकॾहिं सिंध जे 5 करोड़ माण्हुनि मां 50 लख बि हिकु नुक़्ते ते गॾु थी वञनि त पोइ केर बि खेनि विकिरो न करे सघंदो। हुन चयो त 18वीं तरमीम बहितरीन क़दम हो, पर उन वसीले मिलंदड़ फंड अवाम जी तालीम, सिहत ऐं ॿियनि बुनियादी सहूलतुनि ते ख़र्च थियण बदिरां कामोरनि ऐं हुकुमराननि जे अयाशुनि ते ख़र्च थी रहियो आहे। हर खाते में फुरलुट जी बाज़ार गरम आहे। इंडस रेनेसेंस जे चेयरमैन चयो त सिंध अंदरि इहा फुरलुट डिघे अरसे खां जारी आहे ऐं अॼोके दौर में जालसाज़ी जे कमनि में माहिर माण्हुनि खे अहल, जॾहिं त शरीफ़, हुनुरमंद ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि खे नाअहल सॾियो पियो वञे। संदसि चवणो त असांजा इख़लाक़ी क़दुर ऊंधा थी विया आहिनि। शाही धाड़ेल सरकारी पैसे समेत ग़रीब ऐं शरीफ़ माण्हुनि जे चङियुनि शयुनि खे बि माले गनीमत समझी उन्हनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो कनि था। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त इंडस रेनेसेंस जेको प्लेटफॉर्म फराहम कयो आहे, उन ते माण्हू पंहिंजी क़िस्मत पाण आज़माईंदा। उन चयो त समूरनि मसइलनि जो हल गॾियल सोच वीचार ऐं गॾियल ॾाहप में ई लिकल आहे। ज़ाती, नज़रियाती, सियासी ऐं मज़हबी इख़्तिलाफ़ पासीरा रखी सिंध जे मसइलनि ते गॾु थी उन्हनि जे हल लाइ जाखोड़ करणी पवंदी। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त इंडस रेनेसेंस सिंध अंदरि एके ऐं इतिहाद जो पैगाम खणी निकिती आहे। संदन मक़सद सियासी मफ़ाद हासिल करणु न, पर सिंध जे अवाम खे पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ सुजाग करणु आहे। संदसि चवणो त हू सदियुनि जी तहज़ीब ते फ़ख़ुर त कनि था, पर कॾहिं बि इहो नथा सोचीनि जेकॾहिं 5000 साल अॻु दुनिया जे ॿियुनि तहज़ीबुनि खां अॻिते हुआसीं त अॼु तरक़ीअ जी ऊचाईअ बदिरां पस्तीअ में छो वञी किरिया आहियूं। उन जो कारण इज्तमाही बेहिसी ऐं इंतशार पसंदी आहे, जंहिं असांखे कॾहिं सोचण ई न ॾिनो। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर, सिंध जी तालीम ऐं सिहत समेत समूरो निज़ाम तबाहालीअ जो शिकार आहे। 50 सैकड़ो माण्हू बि पढ़ियल लिखियल न आहिनि, जंहिं करे हू तरक़ीअ वारी रोड खां ॿाहिरि थी विया आहिनि। उन चयो त इंतिहा पसंदी सिंध खे आॾो आयल हिकु वॾो चैलेंज आहे। तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। हू औरतुनि, मर्दनि, सियासी समाजी कारकुननि, वकीलनि, डॉक्टरनि, उस्तादनि, शागिर्दनि तोड़े मीडिया खे गॾु खणी हलणु चाहिनि था। डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त हू सिंध जे मज़लूम अवाम खे इंडस रेनेसेंस पारां कानूनी मदद फराहम करण लाइ वकील बिरादरीअ खे साण खणी हलंदा, जीअं जॾहिं को वॾेरो, जागीरदार या को ज़ालिम मज़लूम सिंधियत सां ज़्यादती करे या संदसि मिल्कियत ते कब्ज़ो करे त उन ख़िलाफ़ कानूनी वेढ़ विढ़ी सघिजे। कॉन्फ्रेंस खे सिंध टीवी न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर्स फयाज़ नाइच, जैकबाद जे ब्यूरो चीफ अज़हर गुल सरकी, सखर जे ब्यूरो चीफ शौकत नूनारी, ईसाई बिरादरी जी अॻवान मिस अलीशबा, हिंदू पंचायत जे सदर लालचंद सीतलाणी, चैम्बर ऑफ कॉमर्स जे सदर अहमद अली बिरोही, नौजवान अदीब जावेद सागर ऐं वकील अॻवान अब्दुल जब्बार लाशारी समेत जैकबाद जे ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ अॻवाननि पिणु ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस में शहरियुनि तोड़े शागिर्दनि जे वॾे अंग शिरकत कई, जंहिं त मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां डॉक्टर अब्दुल करीम राजपर खे सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। इन खां अॻु सिंध टीवी नेटवर्क ऐं इंडस रेनेसेंस जे चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जी शिकारपुर ऐं जैकबाद जे दंग बेगारी कैनाल ते गुलनि जी वर्खा कंदे शानदार आजियां कई वई ऐं खेसि गाॾियुनि जे हिकु वॾे काफ़िले जी सूरत में प्रेस क्लब आंदो वियो।